हिक वीडियो गेम में दुआ 30% घटि स्कोर कयो हो सबा खां। सबा 1060 पॉइंट्स स्कोर कयो हो। ॿुधायो त दुआ केतिरो स्कोर कयो हो। वीडियो खे बीहारे सभ खां पहिरियां तव्हां पाण इन हिसाब खे हल करण जी कोशिश कयो। ख़ैर अचो त हाणे हिन खे गॾिजी हल था कयूं। हिन खे हल करण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। सभ खां पहिरियां ॾिसणो आहे त सबा केतिरो स्कोर कयो आहे। सो सबा स्कोर कयो आहे 1060 ऐं दुआ जेको आहे 30% घटि स्कोर कयो आहे। केतिरा फीसद? 30%। सो जेकॾहिं पाण इन 1060 मां 30% इन जो कट कयूं त इहो असांखे दुआ जो स्कोर मिली वेंदो। सो 30% खे पाण कीअं लिखंदा आहियूं? 0.30 या ॿुड़ी ॾहाई टे ॿुड़ी। सो इहे लिखूं या 30% लिखूं, ॻाल्हि साॻी आहे। सो कंहिंजो 30% कढणो आहे? 30% असांखे कढणो आहे 1060 जो। सो पाण हिते लिखंदासीं 1060 ऐं जॾहिं असां 1060 मां 30% कढंदासीं 1060 जो त असांखे दुआ जो स्कोर मिली वेंदो। हिकिड़ो त तरीक़ो इहो आहे, पर ॿियो तरीक़ो कुझु हीअं बि आहे। जेको बि असांखे स्कोर ॾिनल आहे फ़र्ज़ु कयो उहो 100% आहे ऐं उन 100% मां जेकॾहिं असां 30% कट कयूं त बाक़ी असांखे घणो मिलंदो? बाक़ी मिलंदो 70%। सो हाणे इन जो मतिलबु इहो थियो त दुआ 70% स्कोर कयो आहे। सो पाण डायरेक्ट 70% 1060 जो छो न कढूं? सो जेकॾहिं 1060 जो पाण 70% कढूं, 70% या 70%, ऐं हिन खे जेकॾहिं अॻिते लिखूं त 1060 ऐं 70% खे पाण ॿुड़ी ॾहाई 70 बि रखंदा आहियूं ऐं जेकॾहिं पाण आख़िरी ॿुड़ी ख़तमु कयूं त 1060 ज़रबिया ॿुड़ी ॾहाई 7। सो इहा बि ॻाल्हि साॻी आहे। सो अचो त पाण ज़रब कयूं 1060 खे ॿुड़ी ॾहाई 7 सां। सो ॿुड़ी ॾहाई 7। हाणे जेकॾहिं पाण 7 जो खोड़ो हणूं त 7 ॿुड़ियाई ॿुड़ी 6 7 42, 2 हिते 4 मथे ऐं पोइ 7 ॿुड़ियाई ॿुड़ी 4 जा 4 हिते पाण रखंदासीं ऐं उन खां पोइ 1 7 7। ॾहाई खां पोइ हिकु अदद आहे। सो हिकु अदद पाण खॿे पासे खणी ईंदासीं ॾहाई खे, तो हिते रखंदासीं, इहो थियो 742। सो हिते रखंदासीं 742 ऐं पोइ हिते बि रखंदासीं 742। यानी 1060 मां जेकॾहिं 30% कढूं तॾहिं बि 742, जेकॾहिं 1060 जो 70% कढूं तॾहिं बि 742। इन खां पोइ हीउ सवाल आहे जंहिंमें 20% ॿकरियूं वधीक आहिनि बघड़नि खां हिकु जंगली जानवरनि जे पार्क में। अगरि इन्हनि ॿिन्हिनि खे जोड़ कयूं था त इहे 220 थियनि था। यानी ॿकरियूं ऐं बघड़ जेकॾहिं जोड़ कयूं त ॿई 220 थियनि था। पोइ पाण खे ॿुधाइणो आहे त हुन में गोट्स यानी ॿकरियूं केतिरियूं आहिनि उन जंगली जानवरनि वारे पार्क में। हीउ हिसाब थोरो दिलचस्प आहे छाकाणि त हिते पाण थोरो घणो अलजबरा जो बि इस्तेमालु कंदासीं। सो अलजबरा जी मदद सां अगरि पाण हिनखे ॾिसूं त फ़र्ज़ु कयो हीउ जेको वॉल्फ आहे या बघड़ जेके आहिनि इन जे लाइ पाण वठूं था W। वॉल्फ यानी बघड़ ऐं हिते पाण इन जे लाइ W वठूं था। इन्हनि खे अगरि पाण जोड़ कयूं था कंहिंसां, गोट्स सां यानी ॿकरियुनि सां, त इहे ॿई केतिरा थियनि था? 220। सो पाण इन जी मसावत ठाहियूं था या इक्वेशन ठाहियूं था। सो W + G बराबरि छाजे आहे? 220 जे। सो ही मसावत ज़ाहिर करे थी त बघड़नि ऐं ॿकरियुनि जो जेको जोड़ आहे उहो 220 आहे। उन खां बाद में हिकिड़ो ॿियो पासो आहे सवाल जो, उहो इहो आहे त जेके गॉड्स आहिनि या ॿकरियूं आहिनि उहे 20% वधीक आहिनि बघड़नि खां। उहो ही जेको सवाल जो पासो आहे, उहो ही वारो पासो, इहो छा चए थो त 20% वधीक आहिनि ॿकरियूं। सो हाणे जेकॾहिं ॿकरियुनि जे लाइ मां अलॻि मसावत ठाहियां त गोट्स बराबरि छा थी वेंदियूं? वॉल्फ जे लाइ पाण छा वठूं था? कहिड़ी निशानी वठूं था? W। सो G बराबरि हूंदो W यानी वॉल्फ ऐं वॉल्फ में छा जोड़ कंदासीं? ॿुड़ी ॾहाई 2 यानी 20% वधीक जेके आहिनि वॉल्फ जोड़ कंदासीं तॾहिं त ॿकरियूं ठहंदियूं न। सो पाण ॿुड़ी ॾहाई 2 W यानी वॉल्फ उहे जोड़ कयूं था। सो हाणे ये G बराबरि छा थी वेंदी? G बराबरि थी वेंदी हाणे 1 W ऐं ॿुड़ी ॾहाई 2 W। सो इहो थी वेंदो 1 ॾहाई 2 W यानी 1.2 वॉल्फ्स। ठीकु आहे। सो इन जो मतिलबु पाण खे जी जी ख़बर पइजी वई। अगरि हाणे पाण इहो जेको जी जो वैल्यू मिलियो आहे, जेकी क़ीमत मिली आहे, इहा पाण ओ हिन जॻह ते अची करे पुट कयूं या इन में रखूं त W + G जी जॻह ते पाण रखूं 1.2 W 1.2 W बराबरि आहे कंहिंजे? 220 जे। सो हिते पाण रखंदासीं 220। सो हिते रखूं था 220। सो हाणे W + 1.2 W घणा थींदा? इहे थींदा 1 हे W ऐं 1.2 W हे। सो 1 ऐं 1.2 केतिरा थींदा? इहे थींदा 2.2 छाकाणि त ही 1 हुयो। 1 ऐं 1.2 यानी 2.2। सो 2.2 W हिते पाण खे मिली वियो ऐं इहो बराबरि छाजे आहे? 220 जे। मसावत खे अॻिते हल करण जे लाइ छा करणो पवंदो? पाण खे W मालूम करणो आहे। इन जे लाइ पाण छा कंदासीं? 2 ॾहाई 2 सां ॿिन्हिनि पासनि खे वंड कंदासीं। सो 2 ॾहाई 2 सां जीअं 2 पासा वंड थींदा त हे 2 ॾहाई 2 वंडिजी वेंदा। बाक़ी हिते बचंदो W ऐं W बराबरि छाजे हूंदो? हाणे जेकॾहिं 220 खे 2 ॾहाई 2 सां वंड कंदासीं त इहो बराबरि छाजे थी वेंदो? इहो बराबरि थी वेंदो 100 जे। इन जो मतिलबु 100 असां वटि वॉल्फ या बघड़ आहिनि। ही त थी आहे वॉल्फ, पर पाण खां पुछल आहे गॉट्स यानी ॿकरियूं केतिरियूं आहिनि।
सो ॿकरियूं बराबरि यानी गॉट बराबरि कंहिंजी आहिनि, हिते असां ॾिठोसीं त गॉट बराबरि आहिनि 1.2 ऑफ वॉल्फ। सो इनखे पाण साॻी क्वेश्चन में रखंदासीं 1.2 वॉल्फ घणा आहिनि 100। सो हिते रखंदासीं 100, इनखे हल कंदासीं त इहे थी वेंदा 120। सो गोट्स या ॿकरियूं केतिरियूं आहिनि 120। इहो पाण खे सम्झ में बि अचे थो। हाणे इन जे करे सम्झ में अचे थो छाकाणि त जेकॾहिं वॉल्फ असां वटि 100 आहिनि त 100 में अगरि असां 20% वधायूं त इहो थी वेंदो 120, जेको पाण खे सवाल में मिलियल हुयो त गॉट्स जेके आहिनि उहे 20% वधीक आहिनि वॉल्फ खां। इन खां पोइ ही सवाल आहे जंहिंमें ज़ैन जो कद 165 सेंटीमीटर डिघो हुयो स्कूल जे पहिरें ॾींहं ते हिन साल में, जेको 10% वॾो आहे जेको गुज़िरियल साल स्कूल जो पहिरें ॾींहुं हुयो उन जे मुक़ाबले में। सवाल इहो आहे त गुज़िरियल साल स्कूल जे पहिरें ॾींहं ते ज़ैन जो कद केतिरो हुयो। वीडियो खे बीहारियो ऐं सभ खां पहिरियां तव्हां पाण हिन हिसाब खे हल करण जी कोशिशि कयो। अचो त हींअर गॾिजी हिन खे हल कयूं। सो हिन जे लाइ बि पाण हिकिड़ी मसावात था ठाहियूं। सो फर्ज़ कयूं था पाण जेकी गुज़िरियल साल हिन जो कद हुयो उनखे पाण चऊं था एक्स। ठीकु आहे। सो गुज़िरियल साल हिन जो कद केतिरो हुयो एक्स, ऐं उन में हिन साल केतिरो इज़ाफ़ो थियो आहे 10% जो। सो पाण हिन में 10% जो इज़ाफ़ो कंदासीं 0.1 कंहिंजो एक्स जो। सो 0.10 या 0.1 ॻाल्हि साॻी आहे। कंहिंजो इज़ाफ़ो कयोसीं एक्स जो, यानी उहो जॾहिं पाण जोड़ कंदासीं हिन में 10% त पोइ इहो बराबरि छाजे थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो 165 सेंटीमीटर जे जेको हुनजो हाणे कद आहे, छाकाणि त हुनजो 10% कद वधियो आहे। सो ही पाण वटि ठही वई इक्वेशन। हाणे ही थी वई हिकु एक्स हिन सां जोड़ करणो आहे ॿुड़ी ॾाही हिकु एक्स, त इहो थी वेंदो हिकु ॾाही हिकु एक्स जेको बराबरि आहे कंहिंजे 165 जे। हाणे पाण खे एक्स मालूम करणो आहे जंहिंजे करे पाण छा कंदासीं ॿिन्हिनि पासनि खे हिकु ॾाही हिकु सां वंड कंदासीं। सो ही बि हिकु ॾाही हिकु ऐं ही बि हिकु ॾाही हिकु। हाणे हिकु ॾाही हिकु सां वंडिजी वियो, बाक़ी पाण वटि बचो एक्स। सो एक्स बराबरि छाजे थी वियो, एक्स बराबरि थी वियो 165 वंडिया हिकु ॾाही हिकु। इन खे हल करण जे लाइ सभ खां पहिरियां मां वंड जदड़ में ॾाही वठंदुसि ताकी मां ही ॾाही हेॾे खणी सघां। सो ही ॾाही हेॾे खणी वेंदुसि त इहो थी वेंदो 11, इन खां पोइ ही ॾाही बि हेॾे हली वेंदी। सो हाणे जेकॾहिं मां 1650 खे 11 सां वंड कंदुसि त इहो आसान थी वेंदो। सो 11 जो जेकॾहिं मां खोड़ो वञा 16 ते त घणा दफ़ा वेंदो, एक यारो यारो ॿ यारो 22। सो 22 त वधी वेंदो। सो पाण खे हिकु दफ़ो हणणो पवंदो। जेकॾहिं मां हिकु दफ़ो खोड़ो हणा एक यारो यारो, सो त हिकु दफ़ो वेंदो हलियो। सो हिते रखंदुसि 11, 16 मां जेकॾहिं 11 कट कबा त बाक़ी बचंदा 5, 5 हेठि लाहे ॾींदासीं, हे थी वेंदा 55। हाणे 11 जो खोड़ो 55 ते 5 दफ़ा 5 यारो 55। सो 55 मां 55 जेकॾहिं कट कंदासीं त बाक़ी बचंदो ॿुड़ी। हाणे ॿुड़ी हे बि लाहे ॾींदासीं हेठि। हाणे 11 जो खोड़ो हणंदासीं ॿुड़ी ते त ॿुड़ी यारो ॿुड़ी। सो हिते पंहिंजी ॾाही अची वेंदी ऐं 11 खे जॾहिं पाण ॿुड़ी सां ज़रब कंदासीं त ॿुड़ी ईंदो। सो पाण हिते ॿुड़ी लिखंदासीं ऐं ॿुड़ी मां ॿुड़ी वई साॻी ॿुड़ी बची। सो जवाबु छा आयो, जवाबु आयो पंहिंजो एक्स बराबरि 150 जे। इन खे हल करण जे लाइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ध्यान में रखणी आहे, उहा इहा आहे त पंहिंजी वंड सही थियल हुजे, ॾाही सही जॻह ते रखियल हुजे, ॿी सूरत में पंहिंजो जवाबु ग़लति अची सघे थो। सो पंहिंजो जवाबु आयो 150 सेंटीमीटर। इन जो मतिलबु इहो थी वियो त गुज़िरियल साल ज़ैन जो कद केतिरो हुयो 150 सेंटीमीटर। इन जो 10% जेकॾहिं असां हिन में जोड़ कंदासीं वधाईंदासीं त पोइ थी वेंदो 165 सेंटीमीटर, जेको स्कूल जे पहिरें ॾींहं ते हिन साल ज़ैन जो कद हुयो।